हिकु सर्कल आहे जंहिंजी एरिया एराज़ी 81 पाए आहे ऐं उन में हिकु सेक्टर आहे जंहिंजी सेंट्रल एंगल यानी मर्कज़ी ज़ावियो 350 डिग्री आहे। ठीकु आहे। हे जेको कलर थियल आहे हे जेको पूरो एरिया इहो आहे असांजो सेक्टर। उनजी हीअ एंगल आहे 350 डिग्री, काफ़ी वॾी एंगल आहे। ठीकु आहे। इहा टोटल सर्कल जी जेका एंगल हूंदी आहे 360 डिग्री हूंदी आहे। 350 डिग्री ने सेक्टर जी एंगल आहे, हितां खां शुरू थींदी ऐं हितां ख़तमु थींदी। असांखे हिन जेको सेक्टर ठहियल आहे इन जो एरिया एराज़ी मालूम करणी आहे हिन सेक्टर जी, सॼे सर्कल जी न। ठीकु आहे। हाणे जेको तनासिब हूंदो आहे, रेशियो हूंदो आहे सेक्टर जो एरिया जो, एरिया ऑफ सेक्टर असां लिखंदा आहियूं एरिया ऑफ सेक्टर अपॉन डिनोमिनेटर में असां हेठां लिखंदा आहियूं। ठीकु आहे। पोइ लिखंदा आहियूं एरिया सॼे सर्कल जो, एरिया छा जो सर्कल जो, एरिया सर्कल जो असांखे मिलियल आहे 81 पाए। इहो बराबरि हूंदो आहे रेशियो माना वंड कंदासीं छाजो, एंगल जेका हिनजी मिलियल आहे असांखे सेक्टर जी उनखे वंड कराईंदासीं 360 डिग्री सर्कल जी एंगल सां जेका हूंदी आहे 360 डिग्री। छा मिलियो कि जेका सेक्टर जी एरिया आहे उनखे टोटल सर्कल जी एरिया सां वंड कराईंदासीं, उहा बराबरि अचणु खपे सेक्टर जी एंगल ऐं टोटल सर्कल जी एंगल सां। असां हिन मां एरिया जेको सेक्टर जो एरिया कढी सघूं था अगरि असां ॿिन्ही पासे 81 पाए सां ज़र्ब करायूं। 81 पाए सां हेॾां बि ज़र्ब कराईंदासीं, 81 पाए सां हेॾां बि ज़र्ब कराईंदासीं। खॿे पासे वारो 81 पाए ख़तमु थी वियो। हे जेको असां वटि ॿुड़ी आहे हे ॿुड़ी हिकु पाण में ख़तमु थी वियूं। ठीकु आहे। त हाणे जेको सेक्टर जो जेको एरिया असांखे मिलियो, सेक्टर एरिया हिनखे लिखंदासीं। ठीकु आहे। सेक्टर जी एराज़ी इहा असांखे मिलंदी। हाणे हे मथे बचियो 35, ठीकु आहे। उन खां पोइ आहे 81 पाए। 81 खे असां लिखूं था 9 ज़रबिया 9 करे, त 81 खे असां लिखी सघंदा आहियूं 9 ज़रबिया 9 पाए। हिन जो मक़सदु आहे छो था लिखूं ॿुधाईंदव। 36 खे असां लिखूं था 9 ज़रबिया 4। हाणे ॾिसो इन करे लिखियोसीं कि 9 9 पाण में कैंसिल थी वञनि, कटिजी वञनि। हे 9 9 पाण में कैंसिल थी विया, कटिजी विया। बसि एरिया जो जेको सेक्टर जो एरिया मिलियो असां वटि 35 ज़रबिया 9 पाए हेठां वंडिया 4। त असां हाणे 35 ज़रबिया 9 मालूम कयूं। हाणे 35 ज़रबिया 9 जवाबु छा ईंदो? 35 खे असांखे ज़र्ब कराइणी आहे 9 सां। 35 ज़रबिया 10 ईंदो आहे असां वटि 350। 350 मां 35 असां कट कयूं त 315 बचंदो। मथे अची वेंदो असांजो आंसर 315 पाए, न्यूमरेटर में अची वेंदो 315 पाए। 35 खे ज़र्ब ईंदासीं 9 सां 315 पाए, हिनखे वंड कराईंदासीं चेन सां। ठीकु आहे। वंडिया 4 असांजो छेद 4 आहे। त हे असांजो एरिया अची वियो सेक्टर जो।